नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जी त मां अव्हां खे अहम ख़बर खां आगाह कंदो आहियां त हिन वक़्तु असां जेको DHQ हॉस्पिटल आहे डिस्ट्रक्ट कम्बर शहदादकोट। नाज़रीन ॿुधाईंदो आहियां त हीउ ज़िलो कम्बर शहदादकोट पखीर जे लिहाज़ सां तमामु हिकु वॾो ज़िलो आहे, सिंध जो तमामु वॾो ज़िलो आहे, 7 तालुक़नि ते मुश्तमिल आहे। ऐं ॾिसूं पिया त नाज़रीन हिन वक़्तु जेका बोर्ड जेका बरसाति आहे पाणी जेको बलूचिस्तान खां जेको आहे त हीउ जेको इन बोर्ड जी सूरत में जेके शहर जेके आहिनि सिंध जा शहर तक़रीबन मां सम्झां थो जेको दादू आहे, मेहर आहे, जेके कट आया आहिनि शहरनि खे, जेके शहरनि जे अंदरि नुक़सानु थियो आहे, उहो पाणी जेको आहे ज़िला कम्बर शहदादकोट खां क्रॉस करे हिन ज़िले जे अंदरि तमामु जेको आहे वॾो हिन नुक़सानु कयो आहे। जंहिंमें ॾिसूं पिया त नाज़रीन हिन वक़्तु फसल बिल्कुलु जेको आहे त 95% ख़तमु आहे। जेके ॻोठ आहिनि ॻोठ बिल्कुलु ज़बून हालत में आहिनि। हिन वक़्तु ॾिसूं पिया त ज़िला कम्बर शहदादकोट ओवरऑल जेको आहे त मलेरिया जी लिपेट में, टाइफाइड में जेको आहे त गैस्ट्रो में तमामु वरतल हुयो। हिन वक़्तु DHQ हॉस्पिटल में असां मौजूदु आहियूं। DHO ज़ुल्फकार अली तन्यो साहब जी जेका ॻाल्हि ॿोल आहे सिंध मुंहिंजी मां न्यूज़ टीवी में ॻाल्हि ॿोल आहे ज़िले जे अंदरि जेका सूरत हाल आहे, जेका अवेयरनेस आहे, या जेकी बि सहूलियतूं DHO साहब ॾिनियूं उहे असां अव्हां जी ज़रूरु शेयर कंदासीं। सही, अस्सलाम वालेकुम सलाम साईं। सही, तव्हांखे सिंध मुंहिंजी मां न्यूज़ टीवी में मां भली था चवां। अचूं पियासीं ज़िला कम्बर शहदादकोट जे हवाले सां त तमामु मां सम्झो मलेरिया जेको आहे त हितां जे शहरनि ऐं ख़ासि करे ॻोठनि खे लिपेट में आणे छॾियो आहे। सही, तव्हां बिल्कुलु सही था चओ। बिस्मिल्लाह रहमान रहीम। तव्हां बिल्कुलु सही था चओ। असां वटि मलेरिया जो आउटब्रेक थियो हो, पर अलहमदुलिल्लाह उहो हाणे घटिजी वियो आहे। इनिशियली जीअं थियो हो त हुन में प्रिवेंटिव मेयर्स बि कोन हुआ ऐं प्लस में दवाऊं बि अचानक जो थियो त शॉर्ट थी वियूं, न सिर्फ़ु सरकारी पर प्राइवेट हॉस्पिटल्स या प्राइवेट शहरनि में बि शॉर्ट थी वियूं। उन खां पोइ असां एफर्ट्स वरितासीं ऐं 4 या 5 ॾींहंनि खां पोइ असांजी दवाऊं जेके अची वियूं, मलेरिया इंक्रीज़ 60% ताईं वधी वई, यानी 100 मां 60 स्लाइड उहो असांजो स्क्रीन में पॉज़िटिव अचनि पियो। पर हाणे उहो रेशो घटिजी 40 खां घटि थी वियो आहे ऐं इनशाला उहो वरी घटि थींदो। हिन में मल्टीपल एफर्ट्स जेका आहिनि वठण जे करे घटि कई वई आहे। प्रिवेंटिव मेयर्स बि असां वरितासीं, स्प्रेज वग़ैरह फॉर्मिगेशन करायासीं। उन खां अलावा पंहिंजो प्रॉपर सेशन करायासीं एजुकेशन ॾियण लाइ। उन खां अलावा दवाऊं मुहैया कयूंसीं। जेको माण्हू स्क्रीन में पॉज़िटिव अचे पियो उनखे फौरन जेको आहे असां दवा ते लाहे छॾियूं पिया। सो अलहमदुलिल्लाह हाणे मलेरिया कंट्रोलेबल आहे ऐं इनशाला हफ़्ते ॾेढ में या महीने जे अंदरि अंदरि या उन लेवल में हूंदी 5 या 7% जेका हूंदी उन लेवल में अची वेंदी इनशाला। कीअं पिया सम्झो जेका जेके ॻोठ वग़ैरह उन में स्प्रे जे हवाले सां अव्हांखे सहूलियत आहे या लोकल गवर्नमेंट जो कमु आहे? सर, इहो बेसिकली जेको आहे न कमु इहो आहे एक्चुअली लोकल गवर्नमेंट जो, टाउन कमेटीज़ जो। असां उनखे पंहिंजो व्हीकल, स्प्रे मशीन ऐं मेडिसिन्स असां अवेलेबल, इहो डाइल्यूट थींदो आहे डीज़ल ऐं पेट्रोल सां गॾु। सो इहो डीज़ल ऐं पेट्रोल सप्लाई जेका आहे असांखे म्यूनिसिपल कमेटी, टाउन कमेटी या लोकल गवर्नमेंट जा यूसीस जेके आहिनि प्रोवाइड कंदा आहिनि। पर अनफॉर्चुनेटली इहो थियो न आहे। फ्रॉम द फर्स्ट डे 40-45 ॾींहं खां वठी असां जेको कयो आहे उहो पंहिंजे हिसाब सां कयो आहे। पर हाणे जेको असांजो नओं DC साहब आयो आहे, सलीमला ओडो साहब, ऑनरेबल DC साहब, उहो एफर्ट्स वरिता ऐं मां सम्झां थो हाणे हफ़्ते जे अंदरि अंदरि असांजो डिस्ट्रिक्ट जो चपो बि बचंदो कोन, इंच बि न बचंदो जिते फॉर्मिगेशन न थी आहे। लार्वी साइडल हिकिड़ी एक्टिविटी थींदी आहे, गंदे पाणी में असां दवा उछलाईंदा आहियूं जंहिंमें माना अंदरि पैरासाइट मरी वेंदो आहे। उहा एक्टिविटी बि हली आहे असांजी। पर इहे एक्टिविटीज़ न हुजनि हा त शायदि मलेरिया जो इहो वधे आहे। पर जेको रिड्यूस थियो आहे त इन में लॻे थो त हेल्थ एफर्ट्स वरिता आहिनि पंहिंजी गवर्नमेंट ऐं उनखे 40 पिया ॾिनो आहे। इनशाला इहो घटिजी वापसि उन पोज़ीशन में अची वेंदो जीअं आम ॾींहंनि में थींदो आहे 5-7-10%। ज़िले जे कहिड़े इलाइक़े में अव्हां कैंपियूं वग़ैरह कयूं DHO जे तरफ़? सर, असां 22 अगस्त खां पोइ बोर्ड जो सिस्टम थी वियो। इन खां पहिरियां जेके असांजा बलूचिस्तान जो पाणी क्रॉस कयो हो असांजे हदुनि मां, त उहे ॻोठ जेकॾहिं बंदि ते आया त असां उन्हनि खे मोबाइल सर्विसिस असां प्रोवाइड सभु ॾींहं जेके बंदि ते हुया कम्बर में, कुबे में, वारा में असां ॾियूं पिया। जॾहिं फ्लड जो आयो त ॿाहिरि निकिरी आहे त उन ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ते असां 884 कैंप्स मुंहिंजे डिस्ट्रिक्ट, मुंहिंजी गवर्नमेंट साइड खां 894 कैंप्स असां कयूं। उन 297 फिक्स कैंप हुयूं ऐं 585 रोज़ वञण वारियूं कैंप हुयूं। उन खां अलावा असां सां हिन वक़्तु को पार्टनर्स बि आया हार वारा WHO यूनिसेफ जा ऐं पंजाब गवर्नमेंट में बि टीमूं आयूं जेके कनि था। हाणे इहे सभु एफर्ट्स असां वरिता त असां वटि अलहमदुलिल्लाह को आउटब्रेक न थियो।
न त इहा कंडीशन अहिड़ी हुई कि डिज़ीज़ जो आउटब्रेक थिया त मां नथो सम्झां त कंहिंमें इहा सघ हुजे हा त उहो हिन आउटब्रेक खे रोके सघे हा। हाणे इंसिडेंट थियनि था, हिकु या ॿ वाक़िया थियनि था, इहे त रूटीन में डेथ जा थींदा रहंदा आहिनि। डिस्ट्रिक्ट में इहे जेके हिकु या ॿ या टे अख़बार में मीडिया जे अचनि था, इहे त थींदा रहंदा आहिनि। हिकिड़ो त आउटब्रेक डायरिया में एतिरा माण्हू विया, उहा कंट्रोल नथी सघी, उहो अलहमदिल्ला मुंहिंजे डिस्ट्रिक्ट में ऐं बचाव आहे। अलाह साईं बचाईंदो बि सही असांखे। नाज़रीन, सिंध मौजी अमा न्यूज़ टीम में जेको आहे त डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर ज़ोल्फकार तनयू साहब जी जेका ॻाल्हि ॿोल थी आहे, ॾिसो पिया त ज़िलो कमर शहदादकोट में हिन वक़्तु जेका मलेरिया आहे उहा कंट्रोल में अची वई आहे। टाइफाइड जे हवाले सां बि टाइफाइड बि कंट्रोल में आहे। ॾिसो पिया त नाज़रीन, ज़िला कमर शहदादकोट में जेको आहे हिन वक़्तु जेका मौजूदा सूरत हाल आहे उहा तमामु जेको आहे त बहितर आहे। DHO साहब ज़ोल्फकार तनयू साहब जे सां ॻाल्हि ॿोल थी आहे। ईंदड़ वक़्त जे लाइ कैमरामैन GM चैनल सां गॾु डॉक्टर हफ़ीज़ बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। पाकिस्तान ज़िंदाबाद।